हिरणनि जे थियल शिकार ख़िलाफ़ मिठी जे कश्मीर चौक ते ताज़ियती तॾो विछायो वियो, जिते केतिरनि ई माण्हुनि अची हिरणनि समेत जंगली जीवत जे थींदड़ शिकार ख़िलाफ़ अफ़सोस सां गॾु ॾुख ऐं कावड़ जो इज़हार कंदे जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो कयो। सोशल मीडिया ते इन उथंदड़ आवाज़ जो PPMPA राणा हुमेर सिंह नोटिस वरितो ऐं सूबाई वज़ीर नासिर शाह पारां वाइल्ड लाइफ खाते जे ॿिनि अमलदारनि डिप्टी कंज़र्वेटिव रियाज़ ऐं गफ़ूर सरहंदी खे मुअतल करे छॾियो। उन सां गॾु ॻोठ लोबहार जे रहवासी नाले सरोप सिंह जी फरियाद ते मिठी थाणे ते केस दाख़िल। जवाबदारनि अली अहमद मंगरियो, सलीम नोड़े, हसन नोड़े जिन जे हथनि में बंदूकूं ऐं अब्दुल गनी नोड़े ऐं सलाम बारी जे हथनि में कुहाड़ियूं हुयूं, जिन जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार कया विया।